बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 27 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे दो सूमरो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब ऐं उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे सूरिह माना बहादुर। लफ़्ज़ आहे सत्व माना ताक़त। लफ़्ज़ आहे घमसान माना गोड़ शोर। लफ़्ज़ आहे ताल्लुक़ माना वास्तो। लफ़्ज़ आहे ख़ुद मुख्तियार माना पंहिंजी हुक्मरानी। लफ़्ज़ आहे अरसो माना वक़्त। पोइ लफ़्ज़ आहे सल्तनत माना हुकूमत। पोइ लफ़्ज़ आहे सूरमन माना बहादुरन। लफ़्ज़ आहे ताबे माना हथ हेठि। लफ़्ज़ आहे आजो माना आज़ाद। लफ़्ज़ आहे टाकोड़ो विझण माना भॼाए कढणु। लफ़्ज़ आहे सपूत माना सुलछणो पुटु। पोइ लफ़्ज़ आहे घराणे माना ख़ानदान। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, सिंध ते सूमरनि घणो अरसो हुकूमत कई? जवाब, सूमरनि सिंध ते 3 सदियुनि खां बि वधीक अरसो हुकूमत कई। सवाल नंबर ॿियो, सूमरनि जे घराणे में कहिड़ा मशहूरु हाकिम थी गुज़रिया आहिनि? जवाब, सूमरनि जे घराणे में भूंगर, उमर, हिमूबाई, दोदो सूमरो, ताराबाई, उमर सूमरो ऐं हुमेर सूमरो मशहूरु हाकिम थी गुज़रिया आहिनि। सवाल नंबर टियों, दोदे सूमरे बाबति सिंध में कहिड़ी चवणी मशहूरु आहे? जवाब, दोदे सूमरे बाबति ही चवणी मशहूरु आहे त मुड़ुसु त को दोदो आहीं। सवाल नंबर चोथों, सूमरनि खां अॻु सिंध में कंहिंजी हुकूमत हुई? जवाब, सूमरनि खां अॻु सिंध में अरबनि जी हुकूमत हुई। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि सूरिह, सल्तनत, सूरमन, सत, ताबे, घमसान। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी माना लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे सूरिह माना बहादुर। जुमिलो लिखंदासीं, सिंध जी तारीख़ में केतिरा ई सूरिह ऐं बहादुर इंसान पैदा थिया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे सल्तनत माना हुकूमत। जुमिलो लिखंदासीं, सूमरनि खे मतियो करण लाइ दहली सल्तनत हमले जी तयारी कई। पोइ लफ़्ज़ आहे सूरमन माना बहादुरनि। जुमिलो लिखंदासीं, सिंध जे केतिरनि ई सूरमन सिंध ते जान फिदा कई आहे। पोइ लफ़्ज़ आहे सत माना ताक़त। जुमिलो लिखंदासीं, असांजी क़ौम रत सत ॾेई मुल्क जी तरक़ीअ लाइ जाखोड़े रही आहे। पोइ लफ़्ज़ आहे ताबे माना हथ हेठि। हाणे जुमिलो लिखंदासीं, सिंध जे माण्हुनि खे ताबे करण लाइ दहली सल्तनत दोदे ख़िलाफ़ कार्रवाई कई। पोइ लफ़्ज़ आहे घमसान माना गोड़। हाणे जुमिलो लिखंदासीं, सिंध में घमसान जी जंग लॻी। जीम हेठि ॾिनल जुमिला ध्यान सां पढ़ो। जुमिलो पहिरियों, साजन सुभाणे सखर वेंदो। जुमिलो ॿियो, ॿारु आहिस्ते आहिस्ते हले थो। मथे ॾिनल जुमिलनि में लीक ॾिनल लफ़्ज़ ज़र्फ़ आहिनि। अवी हेठि ॾिनल जुमिलनि मां जॻह, वक़्तु, रीत, क़दुरु, हाकार ऐं नाकार जी माना ॾींदड़ लफ़्ज़ चूंडे लिखो। जुमिलो पहिरियों, असलम हेठि बीठो आहे। जुमिलो ॿियो, हाओ आऊं सबक़ु पढ़ां थो।
जुमिलो टियों, उहे रांदि कोन था खेॾनि। जुमिलो चोथों, तो काल्ह सबक़ु लिखियो। जी दोस्तों, हाणे असां हिन लफ़्ज़नि मां ज़र्फ़ चूंडींदासीं। मथे पाण पढ़ी आया आहियूं। जॻह, वक़्तु, रीत, क़दुरु, हाकार ऐं नाकार जी माना ॾींदड़ लफ़्ज़। हाणे हिननि में जॻह, ही हेठि जेको आहे जॻह आहे। हाणे हिन जुमिले में पहिरें में हेठि ही ज़र्फ़ आहे। ॿिए जुमिले में हाओ यानी हाकार आहे। हिते ही लफ़्ज़ हाओ जेको आहे ज़र्फ़ आहे। टें जुमिले में को न नाकारी आहे यानी नाकार इनकार, हिते ही ज़र्फ़ आहे। चौथे जुमिले में काल्ह यानी वक़्तु, हिते ही काल्ह वक़्त खे ज़ाहिर करे थो, हिते ही ज़र्फ़ आहे। दाल इस्म जा ॿ अदद आहिनि, जीअं लठ मां लठियूं। हेठि ॾिनल वाहिद लफ़्ज़नि जा जमع ठाहियो। लफ़्ज़ आहिनि घिटी, जंग, सदी, सची। जी दोस्तों, हाणे असां हिननि इस्मनि जी जमع ठाहींदासीं। घिटी जमع घिटियूं, जंग जमع जंगियूं, सदी जमع सदियूं, सची जमع सचियूं। हे दोदे खां सवाइ सिंध जा केतिरा सूरमा ऐं सूरमियूं आहिनि, उन्हनि मां किन बि टिनि जा नाला लिखो। जी दोस्तों, हाणे असां सूरमनि जा नाला लिखंदासीं। जवाब: नंबर पहिरियों दौलह दरिया ख़ान, नंबर ॿियो होशू शीदी, नंबर टियों मखदूम बिलावल।